अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां तव्हांजो पंहिंजो सिंगर राजा इम्तियाज़। ही गीत जेको शाइरी भी मुंहिंजी आहे ऐं मां ई ॻाए तव्हांखे ॿुधाईंदुसि। त ही गीत माई टीवी जे नाम थो कयां। उमेद कयां थो त माई टीवी जे दोस्तनि खे व्यूअर्स खे ज़रूरु पसंदि ईंदो। माण्हू चवनि था असां यार रुठा वेठा हूं, माण्हू चवनि था असां यार रुठा वेठा हूं। पंहिंजे मुंहं सां चङा, पंहिंजे मुंहं सां चङा हूं यार सुठा वेठा हूं। माण्हू चवनि था असां यार रुठा वेठा हूं। न कंहिंखे ॾियूं न ॾुखायूं पर भलायूं, न कंहिंखे ॾियूं न ॾुखायूं पर भलायूं। न कंहिंखे दाह ॾिनी आ त ॾुखिया वेठा हूं। माण्हू चवनि था असां यार रुठा वेठा हूं। गॾु खाई कयूं गिलाऊं मुनाफ़िक़ नाहियूं, गॾु खाई कयूं गिलाऊं मुनाफ़िक़ नाहियूं। असां दुनिया में घर सां त उथिया वेठा हूं। माण्हू चवनि था असां यार रुठा वेठा हूं। नंग खां वधि भरियल ज़हरो अॼु जे माण्हुनि में, नंग खां वधि भरियल ज़हरो अॼु जे माण्हुनि में। राजा इम्तियाज़ घर खां त ॾंगिया वेठा हूं। माण्हू चवनि था असां यार रुठा वेठा हूं। पंहिंजे मुंहं सां चङा, पंहिंजे मुंहं सां चङा हूं यार सुठा वेठा हूं। माण्हू चवनि था असां यार रुठा वेठा हूं।